अस्सलाम वालेकुम। मां आहियां ज़रीना कीरो। तव्हां अक्सर मूंखे टीवी ते ॾिठो हूंदो न यार। हमारा चाहिए ना हा। क्यों। अस्सलाम वालेकुम। मां आहियां ज़रीना कीरो। तव्हां अक्सर मूंखे टीवी ते ॾिठो हूंदो। मां काफ़ी सारी सीरियल्स में कमु कयो आहे। सिंधी माशाल्लाह माशाल्लाह काफ़ी कमु कयो आहे। ऐं हिकिड़ी असांजी सीरियल हले पई, जंहिं शूट हले पई सिंध जी आहे, उन सेट ते असां मौजूदु आहियूं। मां इन ॻाल्हि खे छॾियां थी, मां असांजे डायरेक्टर जावेद ख़ासकली जी ॻाल्हि थी कयां। असांजो डायरेक्टर ॾाढो ज़बरदस्त डायरेक्टर आहे, सुठो इंसान बि आहे। मां बि उन्हनि सां काफ़ी कमु कयो आहे। हिकिड़ी सीरियल हुई असांजी आरज़ू, जंहिंमें अयाज़ मेहर हुयो, मुस्तफ़ा अब्बासी, शाज़िया ख़ासकेली। इहो एक्सपीरियंस बि ॾाढो असांजो सुठो रहियो। असां काफ़ी कमु कयो आहे। ज़बरदस्त डायरेक्टर आहे। हाणे हुन लॉन्च कयो आहे पंहिंजो यूट्यूब चैनल मारवाड़ा टीवी। ठीकु आहे न। मारवाड़ा टीवी खे तव्हां लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो। मूंखे बि ॾाढो सुठो लॻंदो आहे। मां त सब्सक्राइब कंदी आहियां ऐं लाइक बि कंदी आहियां। जावेद ख़ासकली माशाल्लाह ज़बरदस्त डायरेक्टर बि आहिनि ऐं सुठा इंसान बि आहिनि।